नाज़रीन ख़बर शामिल कंदासीं प्रेस क्लब कंडियारो अॻियां, जिते नौजवान वकार सोलंकी एहतजाज कयो आहे। संदसि चवणु आहे त बाअसर पुलिस मिली खेसि तंग करे रहिया आहिनि। तफ़सीलात लाइ लाइन ते मौजूदु आहिनि सैयद अब्बास। जी असद अब्बास शाह, कहिड़ा तफ़सीलात आहिनि? नौजवान जो छा चवणु आहे? जी मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त कंडियारो खानवान शहर जे रहवासी वकार सोलंकी खानवान पुलिस ऐं कुंदर बिरादरी जे बाअसर मुबीना नाइंसाफ़ी ख़िलाफ़ नेशनल प्रेस क्लब अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो कयो। उन मौक़े ते एहतजाज कंदड़नि शहरनि जो चवणु हो त हू ग़रीब मिसकिन आहिनि। हिन इल्ज़ाम हणंदे चयो त कुंदर बिरादरी जे माण्हुनि मुंहिंजे ख़िलाफ़ रिण ॿारे ॾिनो आहे। बिना जवाज़ हू मूं ते कूड़ा केस दाख़िल करे रहिया आहिनि। हिन दाईंदे चयो त बाअसरनि मूं ते टे केस दाख़िल कराया आहिनि, जेके अञा ताईं ख़तम ई न थिया आहिनि, वरी ॿियनि केसनि में फासाइण जी कोशिशि कयूं थियूं वञनि। हिन चयो त खानवान पुलिस जे बाअसरनि जे घुर बणिजी वई आहे। रिश्वत एवज़ मूं ते केस दाख़िल करे रही आहे। पुलिस रोज़ानो घर ते चढ़ाई करे ॾिनी आहे। हिन पुलिस जो ज़ुल्म खां तंग अची बस वारनि खां मुतालबो कयो त मूं ते पुलिस कदम खणी इंसाफ़ कयो।